अॼु के इन वीडियो क्लिप में असां 13 सिपारे में सूरह इब्राहिम आहे जंहिंजा 7 रुकू आहिनि उन जो तर्जुमो कंजुल ईमान मां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हीउ किताब असां नाज़िल कयो आहे तुंहिंजी तरफ़ जो तूं माण्हुनि खे ऊंदाहिनि मां रोशनाई जी तरफ़ आणी उन जे रब जे हुकुम सां उन जी वाट जी तरफ़ जेको इज़्ज़त वारो ऐं समूरियुनि खूबियुनि वारो आहे। यानी अल्लाह जंहिंजी मिल्कियत आहे जो कुछ आसमाननि में आहे ऐं जो कुछ ज़मीन में आहे ऐं काफ़रनि जे वास्ते वेल आहे एक सख़्त अज़ाब सां जिन खे आख़िरत खां दुनिया जी ज़िंदगी प्यारी आहे ऐं अल्लाह जी राह खां रोकीनि था उन में ॾिंगाई चाहिनि था उहे परे जी गुमराही में आहिनि। ऐं असां हर रसूल खे संदसि क़ौम जी ज़बान में मोकिलियो जो उहो उन्हनि खे साफ़ ॿुधाए पोइ अल्लाह गुमराह कंदो आहे जंहिंखे घुरे ऐं वाट ॾेखारींदो आहे जंहिंखे घुरे ऐं उहो ई इज़त ऐं हिकमत वारो आहे। ऐं तहक़ीक़ असां मूसा खे पंहिंजूं निशानियूं ॾेई मोकिलियो त पंहिंजी क़ौम खे ऊंदाहिनि मां रोशनाई जी तरफ़ आण ऐं उन्हनि खे अल्लाह जा ॾींहं यादि ॾियार बेशक उन में निशानियूं आहिनि हर घणे सब्र वारे शुक्रगुज़ार जे वास्ते। ऐं जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम खे चयो पाण ते अल्लाह जो एहसान यादि करियो जॾहिं उन तव्हांखे फ़िरौन वारनि खां छुटकारो ॾिनो जेकी तव्हांखे बदतरीन मार ॾींदा हुआ ऐं तव्हांजे पुटनि खे कोहंदा हुआ ऐं तव्हांजी धीअरुनि खे ज़िंदा रखंदा हुआ ऐं उन में तव्हांजे रब जी वॾी महिरबानी थी। ऐं यादि करियो जॾहिं तव्हांजे रब ॿुधाए छॾियो त जेकॾहिं शुक्र कंदव त मां तव्हांखे वधीक ॾींदुसि ऐं जेकॾहिं नाशुक्री कयो त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। ऐं मूसा चयो जेकॾहिं तव्हां ऐं ज़मीन में जेतिरा बि आहिनि समूरा काफ़िर थी वञो पोइ बेशक अल्लाह बेपरवाह ऐं समूरियुनि खूबियुनि वारो आहे। छा तव्हांखे उन्हनि जी ख़बर न मिली जेकी तव्हां खां अॻे हुआ नूह जी क़ौम ऐं आद ऐं समूद ऐं जेकी उन्हनि खां बाद थिया उन्हनि खे अल्लाह ई ॼाणे थो। उन्हनि वटि असांजा रसूल रोशन दलील वठी आया पोइ उहे पंहिंजा हथ पंहिंजे वात जी तरफ़ खणी विया ऐं चयऊं असांखे इनकार आहे उन्हीअ जो जेको तव्हांजे हथां मोकिलियो वियो ऐं जंहिं वाट जी तरफ़ असांखे सॾी थो उन में असांखे इहो शक आहे जेको ॻाल्हि खुलणु नथो ॾिए। उन्हनि जे रसूलनि चयो छा आसमाननि ऐं ज़मीन जे पैदा कंदड़ अल्लाह में शक आहे तव्हांखे सॾे थो जो तव्हांजा कुझु गुनाह बख़्शे ऐं मौत जे मुक़ररु वक़्त ताईं तव्हांजी हयाती बिना अज़ाब जे गुज़ारे। चवणु लॻा त तव्हां त असां वांगुरु इंसान आहियो तव्हां घुरो था जो असांखे उन खां रोकियो जंहिंजी असांजा अबा ॾाढा पूॼा कंदा हुआ पोइ असां वटि को रोशन दलील वठी अचो। उन्हनि खे संदन रसूलनि चयो असां आहियूं त तव्हां वांगुरु इंसान पर अल्लाह पंहिंजे बाननि मां जंहिं ते वणेसि एहसान फ़रमाईंदो आहे। ऐं असांजो कमु न आहे जो असां तव्हां वटि को दलील वठी अचूं मगर अल्लाह जे हुकुम सां ऐं मुसलमाननि खे अल्लाह ते ई भरोसो करणु घुरिजे। ऐं असांखे छा थियो आहे जो अल्लाह ते भरोसो न करियूं उन्हीअ ई त असांजा रस्ता असांखे ॾेखारिया ऐं तव्हां असांखे तकलीफ़ ॾियो था असां ज़रूरु उन ते सब्र कंदासीं ऐं तवक्कुल वारनि खे अल्लाह ते ई भरोसो करणु घुरिजे। ऐं काफ़िरनि पंहिंजे रसूलनि खे चयो असां ज़रूरु तव्हांखे पंहिंजी ज़मीन मां कढी छॾींदासीं या तव्हां असांजे दीन ते अचो। पोइ उन्हनि खे संदन रब वही मोकिलियो त असां ज़ालिमनि खे ज़रूरु हलाक कंदासीं ऐं ज़रूरु असां तव्हांखे उन्हनि खां पोइ ज़मीन में आबाद कंदासीं। उहो उन्हीअ जे वास्ते आहे जेको मुंहिंजे दरबार में बीहण खां ॾिनो ऐं मुंहिंजे अज़ाब जे हुकुम खां ख़ौफ़ कयाई ऐं उन्हनि फ़ैसिलो घुरियो ऐं हर सरकश हठेलो नाकाम थियो। उन जे पोयां जहन्नम आहे जंहिंमें खेसि कुएं जो पाणी पियारियो वेंदो सख़्तु मुश्किल सां ढुक ढुक करे उनखे पीअंदो ऐं निड़ी खां हेठि लहण जी उमेदु कान हूंदसि ऐं खेसि हर तरफ़ खां मौत ईंदो पर मरंदो कोन ऐं उन जे पुठियां हिकु सख़्तु अज़ाब आहे। पंहिंजे रब जे मुनकरनि जे अमलनि जो हाल उन्हीअ छार वांगुरु आहे जंहिं ते तूफ़ान जे ॾींहं में हवा जो सख़्तु झूटो आयो समूरी कमाई मां खेनि का बि शइ हथु न आई। वाए परे जी गुमराही छा तो न ॾिठो त अल्लाह आसमान ऐं ज़मीन हक़ सां बणाया जेकॾहिं घुरे त तव्हां समूरनि खे ख़तमु करे ऐं हिकु नई मख़लूक आणे ऐं उहो अल्लाह ते कुझु बि ॾुखियो न आहे ऐं समूरा अल्लाह जे हुज़ूर खुलियल हाज़िर थींदा पोइ कमज़ोर
वॾाई कंदड़नि खे चवंदा असां तव्हांजे ताबे हुयासीं, पोइ छा तव्हां असां खां अल्लाह जो कुझु अज़ाब टारे सघो था? चवंदा त अल्लाह असांखे हिदायत करे हा त असां बि तव्हांखे करियूं हा, असां ते बराबरि आहे, खणी बेक़रार थियूं या सब्र सां रहूं, असांखे काथे बि पनाह जी जाइ न आहे। ऐं शैतान चवंदो जंहिं वक़्तु फ़ैसिलो थी वेंदो, बेशक अल्लाह तव्हां सां सचो वाइदो कयो हो ऐं मां बि तव्हां सां वाइदो कयो हो, पर कूड़ो कयुमि ऐं मुंहिंजो तव्हां ते को ज़ोर न हो, मगर उहो ई त मां तव्हांखे सॼो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञी वरिती। पोइ हाणे मूं ते इल्ज़ाम न ॾियो, पंहिंजे पाण ते इल्ज़ाम ॾियो, न मां तव्हांजी फ़रियाद ते पहुची सघां न ई तव्हां मुंहिंजी फ़रियाद ते पहुची सघो। जेको अॻे तव्हां मूंखे शरीक ठाहियो, मां उन खां सख़्तु बेज़ार आहियां। बेशक ज़ालिमनि जे वास्ते दर्दनाक अज़ाब आहे। ऐं उहे जन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं, बाग़नि में दाख़िल कया वेंदा जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं, हमेशह उन में रहनि पंहिंजे रब जे हुकुम सां। संदन मिलण जे वक़्तु ख़ुशि आमदीद चवण जो नमूनो सलाम आहे। छा तो न ॾिठो त अल्लाह पाकीज़ा कलमे जो कहिड़ो न चङो मिसाल बयानु फ़रमायो आहे, जहिड़ो पाक वण जंहिंजी पाड़ मज़बूत ऐं टारियूं आसमान में हर वक़्तु पंहिंजो मेवो ॾींदो रहे पंहिंजे रब जे हुकुम सां। ऐं अल्लाह माण्हुनि जे वास्ते मिसाल बयानु फ़रमाईंदो आहे त मन उहे सम्झनि। ऐं ख़राबु ॻाल्हि जो मिसाल ख़राबु वण वांगुरु आहे, जेको ज़मीन जे मथां खाई कटियो वियो हुजे, हाणे उन जे वास्ते बीहण न आहे। अल्लाह साबित रखे थो ईमान वारनि खे बरहक़ ॻाल्हि ते दुनिया जी ज़िंदगीअ में ऐं आख़िरत में, ऐं अल्लाह ज़ालिमनि खे गुमराह कंदो आहे। ऐं अल्लाह जेकी घुरे करे थो, छा तो उन्हनि खे न ॾिठो जन अल्लाह जी नेमत खे नाशुक्रीअ सां मटे छॾियो ऐं पंहिंजे क़ौम खे तबाही जे घर में लाथाऊं? उहे दोज़ख जे अंदरि दाख़िल थींदा ऐं उहा कहिड़ी न बुरी जाइ आहे टिकण जी। ऐं अल्लाह जे वास्ते शरीक ठाहियऊं जो उन जी वाट खां माण्हुनि खे भटकाई। तूं फरमाए त कुझु नफ़ो वठी बीहो, पोइ तव्हांजो वरण बाह जी तरफ़ आहे। मुंहिंजे उन्हनि ॿारनि खे फरमाए जन ईमान आंदो त नमाज़ क़ाइमु रखनि ऐं असांजे ॾिने मां कुझु असांजी वाट में ॻुझ ऐं ज़ाहिर में ख़र्च कनि, उन ॾींहं जे अचण खां अॻु में जंहिंमें न ॾेती लेती हलंदी ऐं न दोस्ती। ऐं अल्लाह आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो ऐं आसमान मां पाणी लाथाई, पोइ उन जे ज़रिए कुझु मेवा तव्हांजे खाइण जे वास्ते पैदा कयाई ऐं तव्हांजे वास्ते ॿेड़ा मुसख़र कयाई जो संदसि हुकुम सां दरिया में हलनि, ऐं तव्हांजे वास्ते नदियूं मुसख़र कयाई ऐं तव्हांजे वास्ते सिज ऐं चंड मुसख़र कयाई जेकी बराबरि हली रहिया आहिनि, ऐं तव्हांजे वास्ते राति ऐं ॾींहं खे मुसख़र यानी ताबे कयाई, ऐं तव्हांखे घणो कुझु ॾिनाई जेकी तव्हां घुरियो। ऐं जेकॾहिं अल्लाह जूं नेमतूं शुमार करियो त ॻणे न सघंदो। बेशक इंसान वॾो ज़ालिम ऐं नाशुक्र आहे। ऐं यादि करियो जॾहिं इब्राहिम अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब हिन शहर खे अमन वारो कर ऐं मूंखे मुंहिंजे पुटनि खे बुतनि जी पूॼा खां बचाए। ए मुंहिंजा रब बेशक बुतनि घणनि माण्हुनि खे गुमराह करे छॾियो। पोइ जंहिं मुंहिंजो साथ ॾिनो उहो त मुंहिंजो आहे, ऐं जंहिं मुंहिंजो चयो न मञियो त पोइ तूं बेशक बख़्शणहार महिरबान आहीं। ए मुंहिंजा रब, मां पंहिंजे कुझु औलाद हिकु गैर आबाद वादीअ में रहाई आहे तुंहिंजे इज़त वारे घर वटि। ए मुंहिंजा रब, हिन जे वास्ते त उहे नमाज़ क़ाइमु रखनि। पोइ माण्हुनि जी दिलि कुझु उन्हनि जी तरफ़ लाड़े छॾ ऐं खाइण जे वास्ते उन्हनि खे के मेवा अता कर, मन इहे शुक्र कनि। ए असांजा रब, तूं ॼाणी थो जो कुझु असां लिकायूं ऐं जो कुझु असां ज़ाहिर करियूं था, ऐं अल्लाह ते का बि शइ मख़फ़ी न आहे ज़मीन में ऐं न आसमान में। समूरियूं खूबियूं अल्लाह जे वास्ते जंहिं मूंखे पोढ़ाइप में इस्माइल ऐं इसहाक़ ॾिना। बेशक मुंहिंजो रब दुआ ॿुधंदड़ आहे। ए मुंहिंजा रब, मूंखे ऐं मुंहिंजे कुझु औलाद खे नमाज़ क़ाइमु कंदड़ रख। ए असांजा रब, असांजी दुआ क़बूल फरमाए। ए असांजा रब, मूंखे बख़्श ऐं मुंहिंजे माउ पीउ खे ऐं समूरनि मुसलमाननि खे जंहिं ॾींहुं हिसाब क़ाइमु थींदो। ऐं अल्लाह खे हरगिज़ बेख़बर गुमान न कर ज़ालिमनि जे कम खां। उन्हनि खे डर फ़क़ति उन ॾींहं जे वास्ते ॾिए थो
जंहिंमें अखियूं खुलियल रहिजी वेंदियूं, बेताब डुकंदे निकिरंदा, पंहिंजो मथो मथे कंदे जो उन्हनि जी अखि उन्हनि जी तरफ़ न फिरंदी ऐं उन्हनि जे दिलनि में का ताक़त न हूंदी। ऐं माण्हुनि खे उन ॾींहं खां ड्रेजार जंहिं ॾींहुं उन्हनि ते अज़ाब ईंदो। पोइ ज़ालिम चवंदा, ए असांजा रब, असांखे थोरी देरि मोहलत ॾे जो असां तुंहिंजो सॾु मञूं ऐं रसूलनि जी ग़ुलामी करियूं। छा तव्हां अॻे कसम कोन खयो हो त असांखे दुनिया छॾे काॾे बि वञिणो न आहे ऐं तव्हां उन्हनि जे घरनि में टिकियो जन पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो हो ऐं तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त असां उन्हनि जो कहिड़ो हाल कयो ऐं असां तव्हांखे मिसाल ॾेई ॿुधाए छॾियो। बेशक उन्हनि पंहिंजे ॾांव जो क़रीब ॾांव जो फ़रेब कयो ऐं उन्हनि जी साज़िश अल्लाह जे कब्ज़े में आहे ऐं उन्हनि जी साज़िश अहिड़ी बि कान हुई जंहिंसां जबल जाए छॾे वञनि। पोइ हरगिज़ ख़्यालु न कर त अल्लाह पंहिंजे रसूलनि सां वाइदे ख़िलाफ़ी कंदो। बेशक अल्लाह ग़ालिब बदिलो वठंदड़ आहे। जंहिं ॾींहुं ज़मीन मिटाई वेंदी, हिन ज़मीन खां सवाइ ऐं आसमान ऐं समूरा माण्हू निकिरी बीहंदा हिकु अल्लाह जे साम्हूं जेको समूरनि ते ग़ालिब आहे। ऐं उन ॾींहुं तूं मुजरिमनि खे ॾिसंदे त ॿेड़ियुनि में हिक ॿिए सां जकड़ियल हूंदा, उन्हनि जूं कमीसूं डांबर मां हूंदियूं ऐं उन्हनि जे मुंहं खे बाव ढके छॾींदी। हिन जे वास्ते त अल्लाह हर साह खे उन जी कमाई जो बदिलो ॾिए। बेशक अल्लाह खे हिसाब कंदे का देरि नथी लॻे। माण्हुनि खे हुकुम पहुचाइणु आहे ऐं हिन लाइ त उहे उन सां ड्रेजारिया वञनि ऐं उन लाइ त उहे ॼाणे छॾनि त उहो ई हिकिड़ो माबूद आहे ऐं हिन वास्ते त अक़ल वारा नसीहत पिराए।